खेड़ी खान एक तज़ियो आहे जो सिंध अमन मार्च काफ़िलो मुख़्तलिफ़ ज़िलनि मां थींदो मटियारी ज़िले जे शहर उडेरो लाल पहुतो। काफ़िले जी सुमरा मोरी शाहपुर दरपुर पलीजाणी स्टेशन ऐं उडेरो लाल स्टेशन में कारकुननि पारां शानदार आजियां कई वई। JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी अलामा राशिद महमूद सुमरो खे अजरकूं ओढ़ाए गुल निछावर करे शानदार आजियां कई वई। मुख़्तलिफ़ हंधनि ते राशिद महमूद सुमरो ख़िताब कंदे चयो त 15 सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जी अवाम खे लुटियो ऐं फुरियो आहे। हुन चयो त हाणे वक़्तु अची वियो आहे त ज़ालिमनि खां जान छॾायूं। हुन चयो त सिंध में बदअमनी खे हथी ॾियारींदड़ करप्शन कंदड़नि खे घर भीड़ो कयो वञे। हुन चयो त सिंध अमन मार्च काफ़िले जो मक़सदु आहे त सिंध सूफ़ी बुज़ुर्गनि जी धरती आहे, उनखे हिकु भेरो ॿीहर अमन जो गहवारो बणाईंदासीं। अलामा राशिद महमूद सुमरो चयो आहे त सिंध जूं ज़मीनूं भुॻड़नि मुठि खपायूं वियूं आहिनि। हुन चयो त सिंध जा ॿेट सिंध जा वसीला धारियुनि जे हवाले कया विया आहिनि। हुन चयो त छो बशीर ख़ान कुरैशी ऐं शहीद ख़ालिद महमूद सुमरे जे क़त्ल केस में असां सां इंसाफ़ नथो कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।